हरिओम दादा। ख़ुश मज़े में मज़े में दादा। आनंद मंगल मंगल। छा आहे मां शाम जो फ्री थो थी वञा ऑफिस मां त हिकु ॿ कलाक टाइम पास कयां त तव्हांजे दुकान ते थोरो पार्ट टाइम जॉब ॾींदव छा मूंखे? असां वटि आहे न सोनी। न सोनू आहे पर जे ग्राहक आसे पासे दुकान वारनि जा मां फोड़ींदुमि न, मां तव्हां वधाईंदुमि न ग्राहकी त घणो थोरो घणो मतिलबु हिकिड़ो MOU कयूं असां चांहि वांहि घुरायो। तव्हां त हो आहे न सरकारी नौकरी में आहियो दादा। हा ईअं त मां ऑफिसर आहियां, उहा काई ॻाल्हि कोन्हे। पोइ थोरो ईअं पेट्रोल पाणी ख़र्चु निकिरी वेंदो ऐं टाइम बि पंहिंजो थींदो। ठीकु आहे। घणो ॾींदव भला? कलाक जे हिसाब सां जीअं रेट मजूरनि जो थींदो आहे ॾींहं जे 1000 रुपए कलाक। ठीकु आहे, 2 कलाक खनि मां वेही सघां थो, जीअं 7 खनि अची वेंदो आहियां घर ऑफिस मां अची हथु मुंहुं धोई पंहिंजो अची वेंदुमि तव्हांजे दुकान ते शेवा कंदोमांव। ठीकु आहे। त इहा ॻाल्हि पक रही न? हा, पक। 2000 रुपया 2 कलाक? हा 2000 तव्हां ॾेई सघो। हा कलाक जा ॾे केरु ॾेई छॾंदो? तव्हां ॾींदा आहियो न। अरे यार छा त मां तव्हां खां वठंदुमि न तव्हांखे ॾींदुमि। तव्हांजो टाइम बि त पास थींदो। अरे यार गजब यार रवि भैया।